तहरीक इंसाफ तरफां 63 नज़रसानी केस की ॿुधणी जो बाइकॉट। पीटीआई वकील अली ज़फर पंहिंजी नज़रसानी दरख़्वास्त वापस वठी छॾी। पीटीआई जे बानी जो मौक़िफ़ आहे त बेंच जी जोड़जक दुरुस्त न थी आहे। असां कार्रवाई जो हिसो न थींदासीं। चीफ जस्टिस केस जी ॿुधणी कंदो त मामलो तकरारी थी वेंदो। हुकूमत अवां लाइ आइनी तरमीम ऐं आइनी पैकेज आणे रही आहे। आइनी तरमीम जो केस सां सिधो तालुक़ आहे। बैरिस्टर अली ज़फर जज तौर कंहिं बि आइनी पैकेज बाबति का बि ॼाण नाहे। तव्हां फ़ैसिले खां अॻु ई तोहीन जोगियूं ॻाल्हियूं करे रहिया आहियो। चीफ जस्टिस कादी फाइज़ साहिब जा रिमार्क्स। सुप्रीम कोर्ट गुज़िरियल ॿुधणी जो हुकुमनामो जारी कंदे चयो आहे त चीफ जस्टिस कंहिं जज खे बेंच में वेहण लाइ मजबूर नथो करे सघे। पीटीआई जे बानी जे वकील जा एतिराज़ बिना जवाज़ आहिनि। केपी जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर जी गिरफ़्तारी जा वारंट बरक़रार। इस्लामाबाद जी अदालत जवाबदार तनवीर भट्ट खे इश्तारी करार ॾियण लाइ कार्रवाई शुरू करे छॾी। अली अमीन गंडापुर ऐं उमर तनवीर भट्ट जी गिरफ़्तारी जा वारंट बरक़रार। ॿुधणी 21 अक्टूबर ताईं मुलतवी। पाकिस्तान और मलेशिया विच में तवानाई समेत मुख्तलिफ शोबन में सहकार वधाइण ते इत्तफाक। मलेशियन वज़ीर आज़म अनवर इब्राहिम जी वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां 1-to-1 मुलाकात। वज़ीर आज़म हाउस आमते मलेशियन वज़ीर आज़म जी शानदार आजियां। गॉड ऑफ ऑनर पेश। ॿिन्ही मुल्कनि जा क़ौमी तराना पेश। एक्साइज़ खाते प्रीमियम नंबर प्लेटन की पहिरीं ऑनलाइन नीलामी की शुरुआत करे छॾी। सूबाई वज़ीर शर्जील मेमर जो चवणु आहे त फंड गॾु करण लाइ प्रीमियम नंबर प्लेटन की नीलामी प्लैटिनम, गोल्ड और सिल्वर कैटेगरीज़ में थींदी। नीलामी में हासिल थींदड़ रक़म बोर्ड मुतासिरनि की मदद लाइ सिंध पीपल्स हाउसिंग प्रोजेक्ट खे ॾिनी वेंदी। अमरीका पारां ईरान जे एटमी थाकनि ते इसराइली हमलनि की हिमायत करण खां इनकार। अमरीकी सदर जो बाइडन जो चवणु आहे त हू ईरान जे एटमी थाकनि ते हमलनि की हिमायत नथा कनि। मिसाइल हमलनि के जवाब में ईरान ते वधीक इक़्तिसादी पाबंदियूं लॻायूं वेंदियूं। G7 मुल्कनि ईरान ते नयूं पाबंदियूं लॻाइण ते इत्तफ़ाक़ कयो आहे। जल्द पाबंदियूं लॻंदियूं। मीरपुर माथेले वेझो नाफ़रमान पुट हथां माउ क़तल। जवाबदार शिफन भयो पैसा न ॾियण तां पंहिंजी अमर खे पिस्टल जा फायर करे क़तल करे छॾियो। ढखड़ भरिसां ॻोठ कादिर बख्श वगर में खरोस बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो। फायरिंग सबब औरत क़तल। गौसपुर में बुगटी बिरादरी के 6 ॼणनि की बाज़ियाबी लाइ चौथे ॾींहुं बि एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। वारसनि जो चवणु आहे त पुलिस असदुल्ला, मंजूर, इरफान ऐं हीरुद्दीन बुगटी के बाज़ियाब न कराए सघी आहे। कश्मीर ज़िले में धाड़ेलनि जो राज क़ाइमु आहे। पुलिस का बि पिकेट नाहे। तंगवाणी में बदअमनी खिलाफ ॿिए ॾींहुं बि मुकम्मल शटरबंद हड़ताल। एहतजाजी मुज़ाहिरो। अॻवाणनि जो चवणु आहे त तंगवाणी में अगवा, धाड़नि ऐं चोरियुनि जे वाक़िअनि में इज़ाफ़ो थी वियो आहे। पुलिस जी नाअहली सबब शहरी पाण खे गैर महफ़ूज़ समझी रहिया आहिनि। मदेजी में बदअमनी खिलाफ शहरियुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो। नई पुल वटि धरणो, ट्रैफिक मुअतल। अॻवाणनि जो चवणु आहे त नई पुल वटां हथियारबंद अबुल शुमरे खां मोटरसाइकिल ऐं ॿियो सामान फुर करे विया आहिनि। पुलिस अमन अमान क़ाइमु कराइण में मुकम्मल तौर नाकाम थी वई आहे। ICC तरफां पाकिस्तान ऐं इंग्लैंड विच में टेस्ट सीरीज़ जी मैच ऑफिशियल्स जो ऐलान करे छॾियो। ॿिन्ही टीमुनि विच में पहिरीं टेस्ट मैच 7 अक्टूबर ते खेॾी वेंदी।